ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ है 19/7/2025। सतमे का बेटा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार पंहिंजे स्वधर्म खे भुलिजण ही सभिनि खां वॾी भूल आहे। पंहिंजे स्वधर्म खे भुलिजण ही सभिनि खां वॾी भूल आहे। हाणे तव्हांखे अभूल थियणो, पंहिंजे घर ऐं राज्य खे यादि करणो। हाणे असांखे अभूल ठहिणो आहे, पंहिंजे घर ऐं राज्य खे यादि करणो। प्रश्न आहे, तव्हां ॿारनि खे कहिड़ी अवस्था ही समय जी समीपता जी निशानी आहे? उत्तर आहे, तव्हां ॿार जॾहिं याची यात्रा में सदा मस्तु रहंदा आहियो, बुद्धि जो भटकणु बंदि थी वेंदो आहे, वाणी में यादि जो जौहर अची वेंदो आहे, अपार ख़ुशी में रहंदा आहियो, घड़ी घड़ी पंहिंजी सत्य जी दुनिया जा नज़ारा साम्हूं रहंदा, तॾहिं सम्झो समय समीप आहे। विनाश में टाइम न लॻंदो। इन करे यादि जो चार्ट वधाइणो। जॾहिं असां बाबा जी यादि में मस्तु रहंदासीं, बुद्धि जो भटकणु बंदि थी वेंदो, वाणी में यादि जो जौहर ईंदो, असां पार ख़ुशी में रहंदासीं, घड़ी घड़ी सत्य जी सीनरियूं साम्हूं ईंदियूं, तॾहिं सम्झो समय समीप अची वियो। विनाश में टाइम न लॻंदो। गीता तव्हांखे पाए करे जहान पाए छॾियो। शिव बाबा खे पाए करे जहान पाए छॾियो। ओम शांति। रूहानी ॿार हिन गीत जो अर्थ त सम्झंदा हूंदा। हाणे बेहद जे बाप खे पाए वठो। बेहद जे बाप सां स्वर्ग जो वरसो मिलंदो आहे, जे वरसे खे कोई बि छीने न सघंदो। वरसे जो नशो तॾहिं रहंदो आहे जॾहिं रावण राज्य शुरू थींदो। वरसे जो नशो तॾहिं रहंदो आहे जॾहिं रावण राज्य शुरू थींदो। इहे बि ड्रामो ठहियलु आहे। ॿारनि खे सृष्टि ड्रामा जो बि ज्ञान आहे। ॿारनि खे सृष्टि ड्रामा जो बि ज्ञान आहे। हीअ चकर कीअं फिरंदो आहे, इनखे नाटक बि चओ, ड्रामा बि चओ। ॿार सम्झंदा आहिनि बराबरि। बाबा अची करे सृष्टि जो चकर बि सम्झाईंदा आहिनि। जो ब्राह्मण कुल जा आहिनि उन्हनि खे सम्झाईंदा आहिनि। ॿार तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो। जो ब्राह्मण कुल जा आहिनि उन्हनि खे सम्झाईंदा आहिनि बाबा। ॿार तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो। मां तव्हांखे सम्झायां थो। पहिरियों तव्हां ॿुधी हुयो 84 लख जन्मनि खां पोइ हिकु जन्म मनुष्य जो मिलंदो आहे। ईअं न आहे। हाणे तव्हां सभु आत्मायूं नंबरवार ईंदियूं वेंदियूं आहियो। बुद्धि में आयो आहे। पहिरियों असां आदि सनातन देवी देवता धर्म जे पूज्य हुयासीं, पोइ असां ई पुजारी ठहिया आहियूं। आपे ही पूज्य आपे ही पुजारी। इहे बि गायन आहिनि। मनुष्य को भॻवान जे लाइ सम्झंदा आहिनि कि आपे ही पूज्य आपे ही पुजारी ठहिया आहिनि। तव्हांजे इहे सभु रूप आहिनि। मनुष्य भॻवान जे लाइ सम्झंदा आहिनि, लेकिन इहे असांजे लाइ आहे। तव्हांजा ही सभु रूप आहिनि। माण्हू त ईअं सम्झंदा आहिनि। अनेक मतांतर आहिनि। तव्हां हाणे श्रीमत ते हलंदा आहियो। तव्हां सम्झंदा आहियो असां स्टूडेंट्स पहिरियों त कुझु न ॼाणंदा हुआसीं, पोइ पढ़ी करे उहो इम्तिहान पास कंदा वेंदा आहियूं। उहे स्टूडेंट बि शुरू में त कुझु बि न ॼाणंदा आहिनि, पोइ इम्तिहान पास कंदे कंदे सम्झंदा आहिनि कि हाणे असां बैरिस्ट्री पास करे वरिती। उहे स्टूडेंट बि शुरू में त कुझु बि न ॼाणंदा आहिनि, पोइ इम्तिहान पास कंदे कंदे सम्झंदा आहिनि कि हाणे असां बैरिस्ट्री पास करे वरिती। तव्हां बि ॼाणंदा आहियो असां पढ़ी करे मनुष्य खां देवता ठहूं था। सो बि विश्व जा मालिक। हुते त आहे ई हिकु धर्म हिकु राज्य। तव्हांजो राज्य कोई छीने न सघे। हुते तव्हांखे पवित्रता, सुख, शांती, संपत्ति
सभु कुझु आहे। गीत में बि ॿुधियो न, हाणे इहे गीत तव्हां त न ठाता आहिनि। अनायासी ड्रामा अनुसार हिन समय जे लाइ सभु ठही आहिनि। मनुष्य जा ठाहियल उहे गीतनि जो अर्थ बाबा वेही सम्झाईंदा आहिनि। हाणे तव्हां हिते शांती में वेठा आहियो, बाप खां वरसो था वठो, कोई छीने न सघे। अधु कलप सुख जो वरसो रहंदो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि, मिठे मिठे ॿार अधु कलप खां बि जास्ती सुख भोगंदा आहियो। पोइ रावण राज्य शुरू थींदो आहे। मंदर बि ईअं ई आहिनि, जाते चित्र ॾेखारींदा आहिनि देवताऊं वाह मार्ग में कीअं वेंदा आहिनि। ड्रेस त उहा ई आहे, ड्रेस बाद में बदिलंदी आहे। हर हिकु राजा जी पंहिंजी ड्रेस, ताज आदि सभु अलॻि अलॻि हूंदा। हाणे ॿार ॼाणंदा आहिनि, असां शिव बाबा सां ब्रह्मा द्वारा वरसो वठूं था। बाबा त ॿार ई चईंदा आहिनि। ॿार पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहिनि। ॿुधंदी त आत्मा आहे न, असां आत्मा आहियूं, न कि शरीर। ऐं ॿियो जो मनुष्य मात्र आहिनि, उन्हनि खे पंहिंजे शरीर जो नाम जो नशो आहे। श्री देह अभिमानी आहिनि, असां आत्मा इहे ॼाणंदा ई न आहियूं, है न। उन्हनि खे पंहिंजे शरीर जे नाम जो नशो आहे। श्री उहो देह अभिमानी आहिनि, असां आत्मा आहियूं इहे ॼाणंदा ई न आहियूं। उहो त आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो आत्मा चई ॾींदी। हाणे तव्हांखे बाबा सम्झायो आहे, तव्हां आत्मा सो विश्व जा मालिक देवी देवता ठहो था। उहो त आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो आत्मा चईंदी आहिनि। हाणे तव्हांखे बाबा सम्झाईंदा आहिनि, तव्हां आत्मा सो विश्व जा मालिक देवी देवता ठहींदा आहिनि। इहे ज्ञान हाणे आहे न, असां सो देवी देवता पोइ क्षत्रिय घराने में ईंदासीं, पोइ वैश्य, पोइ शूद्र। 84 जन्मनि जो हिसाब बि खपे न। सभु त 84 जन्म न वठंदा, सभु इकट्ठा थोरी अची वेंदा, है न। सभु 84 जन्म न वठंदा, सभु इकट्ठा थोरी ईंदा। तव्हां ॼाणंदा आहियो कहिड़ो धर्म कीअं ईंदो आहे। हिस्ट्री पुराणी पोइ नई थींदी आहे। हाणे इहे पतित दुनिया आहे न, उहा आहे पावन दुनिया। पोइ ॿिया धर्म ईंदा आहिनि। हिते कर्म क्षेत्र ते हिकु ई नाटक हलंदो आहे। मुख्य आहे ही 4 धर्म। हिन संगम ते बाबा अची करे ब्राह्मण संप्रदाय स्थापना कंदा आहिनि। विराट रूप जो बि चित्र ठाहींदा आहिनि न, परंतु हुन में इहा भूल आहे। बाबा अची करे सभु ॻाल्हियूं सम्झाए अभूल ठाहे ॾींदा आहिनि। बाप त न कॾहिं शरीर में ईंदो आहे, न भूल कंदा आहिनि। उहो थोरे समय जे लाइ तव्हां ॿारनि खे सुखधाम ऐं पंहिंजे घर जो रास्तो ॿुधाइण लाइ इन्हनि जे रथ में ईंदा आहिनि। न सिर्फ़ु रास्तो ॿुधाईंदा आहिनि, परंतु लाइफ बि ठाहींदा आहिनि बाबा। कल्प कल्प तव्हां घर वेंदा आहियो, पोइ सुख जो पाठ बि वॼाईंदा आहियो। ॿारनि खे ॿार भुलिजी विया आहिनि, असां आत्माउनि जो स्वधर्म आहे ही शांती। बाबा असांखे पंहिंजे घर जो रास्तो ऐं सुखधाम जो रास्तो ॿुधाइण लाइ हिन रथ में ईंदा आहिनि। न सिर्फ़ु रास्तो ॿुधाईंदा आहिनि, लेकिन लाइफ बि ठाहींदा आहिनि ज्ञान ॾेई करे। कल्प कल्प तव्हां घर वेंदा आहियो, पोइ सुख जो पाठ वॼाईंदा आहियो। ॿारनि खे भुलिजी वियो आहे, असां आत्माउनि जो धर्म या शांती।
हिन दुख जी दुनिया में शांती कीअं थींदी। हिननि सभिनि ॻाल्हियुनि खे तव्हां सम्झी विया आहियो, तव्हां सभिनि खे सम्झाईंदा बि आहियो। आहिस्ते आहिस्ते सभु ईंदा वेंदा, विलायत वारनि खे बि मालूम पवंदो इहो सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे, इन्हनि जी आयु केतिरी आहे। फॉरनर्स बि तव्हां वटि ईंदा, व ॿार उते वञी करे सृष्टि चक्कर जो राज़ सम्झाईंदा। उहे सम्झंदा आहिनि क्राइस्ट गॉड वटि पहुची, क्राइस्ट खे गॉड जो ॿार सम्झंदा आहिनि। कई पोइ सम्झंदा आहिनि क्राइस्ट बि पुनर्जन्म वठंदे वठंदे बेगर थी वियो, जीअं तव्हां बेगर थी वियो, मतिलबु तमो प्रधान। सम्झंदा आहिनि क्राइस्ट बि हिते आहे, पोइ कॾहिं ईंदो इहे न ॼाणंदा आहिनि। तव्हां सम्झाए सघंदा आहियो तव्हांजो धर्म स्थापक पोइ पंहिंजे समय ते धर्म स्थापना करणु ईंदो। उन्हनि खे गुरू न चईंदासीं, उहे धर्म स्थापना करणु ईंदा आहिनि। सक्ति दाता त हिकु शिव बाबा आहिनि, उहा जो बि धर्म स्थापना कंदा आहिनि उहे सभु पुनर्जन्म वठंदे वठंदे हाणे अची करे तमो प्रधान ठहिया। अंत में सॼो झाड़ जर्जड़ीभूत अवस्था खे पायो वेंदो आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो सॼो झाड़ बीठो आहे, बाक़ी देवी देवता धर्म जो फाउंडेशन आहे ई न, बड़ जे झाड़ जो मिसाल। इहे ॻाल्हियूं बाबा ई ॿारनि खे बि सम्झाईंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे त ॾाढी ख़ुशी हुजणी खपे, तव्हांखे मालूम पियो आहे असां सो देवी देवता हुयासीं, पोइ असां हाणे ठहूं था। हिते तव्हां ईंदा आहियो सत्यनारायण जी कथा ॿुधणु, जंहिंसां तव्हां नर सां नारायण, नारी सां लक्ष्मी ठहींदा। नर सां नारायण, नारी सां लक्ष्मी। नारायण ठहींदा हुआ त ज़रूरु लक्ष्मी बि हूंदी, लक्ष्मी नारायण हूंदा त ज़रूरु उन्हनि जी राजधानी बि हूंदी न। अकेला लक्ष्मी नारायण त न ठहींदा न, लक्ष्मी ठहिण जी अलॻि कथा थोरी आहे। नारायण सां गॾु लक्ष्मी बि ठहींदी आहे, लक्ष्मी बि कॾहिं नारायण ठहींदी न, नारायण बि कॾहिं लक्ष्मी ठहींदी। कोई गीत ॾाढा सुठा आहिनि। माया जे गुटका अचण सां, गीत ॿुधण सां हर्षितपन अची वेंदो आहे। जीअं तैरणु सिखिबो आहे न, त पहिरियों गुटका खाईंदा आहिनि, पोइ उन्हनि खे पकिड़े वठंदा आहिनि। हिते बि माया जा गुटका ॾाढा खाईंदा आहिनि न, हिते बि माया जा गुटका ॾाढा खाईंदा आहिनि। तैरण वारा त ॾाढा हूंदा आहिनि, उन्हनि जी बि रेस हूंदी आहे। जो तव्हांजी बि रेस त तव्हांजी बि रेस आहे न, हुन पार वञण जी रेस। बाबा चवनि था त तव्हांजी बि रेस आहे, हुन पार वञण जी रेस। मामेकम यादि करिणो आहे, यादि न कंदव त गुटका खाईंदा। बाबा चवंदा आहिनि यादि जी यात्रा में बेड़ो पार थी वेंदो, तव्हां हुन पार हली वेंदा। तारो तैराक कोई ॾाढा तिखा हूंदा आहिनि, कोई घटि। हिते बि ईअं ई आहे, बाबा वटि चार्ट मोकिले ॾींदा आहिनि, बाबा जांच कंदा आहिनि यादि जे चार्ट खे इहे राइट रीति सम्झंदा आहिनि या रॉन्ग सम्झंदा आहिनि। कोई ॾेखारींदा आहिनि असां सॼे घंटे में 5 घंटा यादि में रहियूं, असां विश्वास न कंदा आहियूं। बाबा चवनि ज़रूरु भूल हुई आहे, कोई सम्झंदा आहिनि असां जेतिरो समय यादि हिते पढ़ंदा आहियूं ओतिरो समय त चार्ट ठीकु रहंदो आहे, परंतु न, ॾाढा आहिनि हिते वेठे हुए ॿुधंदे हुए बि बुद्धि काॾे काॾे हली वेंदी आहे, पूरो ॿुधंदा ई न आहिनि। भक्ति में ईअं थींदो आहे। सन्यासी माण्हू कथा ॿुधाईंदा आहिनि त विच विच में पुछंदा आहिनि असां छा ॿुधायूं, ॾिसंदा आहिनि इहे तवाई थी वेठा आहिनि त पुछंदा आहिनि
वो ॿुधाए न सघंदा आहिनि। बुद्धि काथे काथे हली वेंदी। हिकु अक्षर बि न ॿुधंदा आहिनि। हिते बि ईअं ई आहे, बाबा ॾिसंदा रहंदा आहिनि, सम्झाइबो आहे हिननि जी बुद्धि काथे ॿाहिरि में भटकंदी आहे, हेॾे होॾे ॾिसंदा रहंदा आहिनि। ईअं बि कोई नया ईंदा आहिनि, बाबा सम्झी वेंदा आहिनि, पूरो सम्झो न आहे। इन करे बाबा चईंदा आहिनि नए खे जल्दी हिते क्लास में अचण जी छुटी न ॾियो, न त वायुमंडल खे बिगाड़ंदा आहिनि। अॻियां हली तव्हां ॾिसंदा जो सुठा ॿार हूंदा हिते वेठे वैकुंठ में हली वेंदा, ॾाढी ख़ुशी थींदी, घड़ी घड़ी हली वेंदा। हाणे टाइम नज़दीक आहे, नंबरवार पुरुषार्थ अनुसार तव्हांजी अवस्था अहिड़ी थी वेंदी। घड़ी घड़ी स्वर्ग में पंहिंजे महल ॾिसंदा रहंदा। जो कुझु ॿुधाइणो करिणो हूंदो हुनखे साक्षात्कार थींदो न। समय त ॾिसो था न कीअं तयारी थिए थी। बाप चईंदा आहिनि ॾिसणो आहे कीअं हिकु सेकेंड में सॼी दुनिया जा मनुष्य खाक में मिली वेंदा। बॉम्ब लॻायो ऐं खलास। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो हाणे पंहिंजी राजधानी स्थापना थिए थी। हाणे त याची यात्रा में मस्तु रहणो, उहो जौहर भरणो आहे जो कोई खे बि दृष्टि सां ई तीर लॻी वञे। पंहिंजे अंदरि उहो जौहर भरणो आहे जीअं बाबा जे अंदरि आहे न, दृष्टि सां ई तीर लॻी वञे। पिछाड़ी में भीष्म पितामह आदि जीअं कि तव्हां ही ज्ञान बाण मारिया, झटि सम्झी वेंदा इहे त सत्य चईंदा आहिनि। भीष्म पितामह सभु चईंदा इहे त सत्य चईंदा आहिनि। ज्ञान जो सागर पतत पावन त निराकार भॻवान आहे न। श्री कृष्ण त न थी सघे, उनजो त जन्म ॾेखारींदा आहिनि। श्री कृष्ण जा उहे ई फीचर्स पोइ कॾहिं मिली न सघे। उहो सत्य में उहे ई फीचर्स मिलंदा। हर हिक जे जन्म में हर हिक जा फीचर्स अलॻि अलॻि हूंदा। हर हिक जन्म में हर हिक जा फीचर्स अलॻि अलॻि हूंदा। वो कभी मिली न सके। वो सत्य में वही फीचर्स मिलता। ये ड्रामा जो पार्ट ये ठहियल आहे न, हुते त नेचुरल ब्यूटी हिकु जन्म में आहे। हर हिक जा फीचर्स अलॻि अलॻि हूंदा। ये ड्रामा जो पार्ट अहिड़ो ठहियल आहे न, हुते त नेचुरल ब्यूटीफुल फीचर्स हूंदा। हाणे त दिन प्रतिदिन तन बि तमो प्रधान थींदो वेंदो आहे न। पहिरियों सतो प्रधान पोइ सतो रजो तमो थी वेंदा आहिनि। हिते त ॾिसो कीअं कीअं ॿार जनम वठंदा आहिनि। कोई जी टंग न हलंदी आहे, कोई जामड़ो हूंदो आहे, छा हूंदो आहे न। सत्युग में त ईअं न थींदो। हुते त देवताउनि खे ॾाढ़ी आदि बि न हूंदी, हिकदमि क्लीन शेव हूंदी। नैन चैन सां मालूम पइजी वेंदो कि हीअ मेल आहे या फीमेल आहे। अॻियां हली तव्हांखे ॾाढो साक्षात्कार थींदो। तव्हां ॿारनि खे केतिरी ख़ुशी थियणी खपे। बाबा कल्प अची करे असांखे राजयोग सेखारींदा आहिनि। मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि। इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि ॿियो जो बि धर्म वारा आहिनि
वो पंहिंजी सेक्शन में हली वेंदा। आत्माउनि जो झाड़ बि ॾेखारींदी। चित्रनि में ॾाढो करेक्शन कंदा आहिनि, बदिलजंदा आहिनि, है न। आत्माउनि जो झाड़ ॾेखारींदा आहिनि, कीअं सभिनि जो अलॻि अलॻि सेक्शन आहे मतिलबु। जीअं बाबा सूक्ष्म वतन में सम्झाईंदा आहिनि न, सूक्ष्म वतन जे लाइ बाबा सम्झाईंदा आहिनि न। संशय बुद्धि त चईंदा इहे छा आहे, अॻियां इहे चईंदा हुया, हाणे इहे चईंदा आहिनि। लक्ष्मी नारायण जा ॿ रूप खे मिलाए करे विष्णु चइबो। बाक़ी 4 भुजा वारा मनुष्य थोरी हूंदा आहिनि। रावण जा 10 सीस ॾेखारींदा आहिनि, ईअं कोई मनुष्य हूंदा न आहिनि। हर वर्ष जलाईंदा रहंदा आहिनि, जीअं गुड़ियनि जो खेल थी वियो। मनुष्य चईंदा आहिनि शास्त्र बग़ैर असां जी न सघंदा आहियूं। शास्त्र त असांजा प्राण आहिनि। गीता खे ॾिसो मान केतिरो आहे। हिते त तव्हां वटि मुरलियूं ढेर इकठियूं थी वेंदियूं आहिनि। तव्हां रखी करे छा कंदव? दिन प्रतिदिन तव्हांखे नई नई पॉइंट्स ॿुधाईंदा आहिनि। हा, पॉइंट्स नोट करणो सुठो आहे। भाषण कंदे समय रिहर्सल कंदव, इहे पॉइंट्स सम्झाईंदासीं। टॉपिक जे लाइ लिस्ट हुजणी खपे। अॼु हिन टॉपिक ते सम्झाईंदासीं रावण कहिड़ा, राम कहिड़ा, सच छा आहे, उहो असां तव्हांखे ॿुधायूं था। हिन समय रावण राज सॼी दुनिया में आहे। 5 विकार त सभिनि में आहिनि न। बाप अची करे पोइ राम राज्य जी स्थापना कंदा आहिनि। इहा हार ऐं जीत जो खेल आहे न। हार कीअं थींदी आहे? 5 विकार रूपी रावण सां। अॻियां पवित्र गृहस्थ आश्रम हुयो, सो हाणे पतित थी वियो। लक्ष्मी नारायण, सो पोइ ब्रह्मा सरस्वती। बाप चईंदा आहिनि लक्ष्मी नारायण ई पोइ अंतिम जन्म में ब्रह्मा सरस्वती ठहींदा। बाप चईंदा आहिनि मां हिननि जे ॾाढे जन्म जे अंत में प्रवेश कंदो आहियां। तव्हां चईंदा असां बि ॾाढे जन्म जे अंत में बाबा खां ज्ञान वठंदा आहियूं। इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। कोई जी डल हेड बुद्धि आहे त सम्झंदा ई न। कहिड़ी सहज ॻाल्हियूं आहिनि न। वैसे एॾी सहज ॻाल्हियूं बि सम्झण लाइ बुद्धि खपे, जो आत्माउनि खे न आहे। त असां केॾा लकी आहियूं। इन करे बाबा खे बार बार शुक्रिया चवणु खपे कि असांजी इहा बुद्धि आहे कि असां सम्झी सघंदा आहियूं। त राजधानी स्थापना थिए थी न। ॾाढा आया पोइ हली विया, पोइ उहा वरी ईंदा। प्रजा में पाई पैसे जो पद प्राप्त करे वठंदा। इहे बि त खपे न। अच्छा, मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ सदा हिन नशे में रहणो आहे कि असां हाणे इहा पढ़ाई पूरी करे मनुष्य खां देवता सो विश्व जा मालिक ठहींदासीं। असांजे राज्य में पवित्रता, सुख शांति सभु कुझु हूंदो। उनखे कोई बि छीने न सघंदो। ॿियो आहे हिन पार खां हुन पार वञण लाइ याद जी यात्रा में सुठो तैराक ठहिणो आहे। माया जा गुटका न खाइणा आहिनि। पंहिंजी जांच करणी आहे। याद जी चाट खे यथार्थ सम्झी करे लिखणो आहे। है न। सदा इहो नशो रहे ऐं हुन नशे में रही करे तैरदा रहो, माया जे खुटकनि सां बचंदा रहो। याद जी यात्रा जो चार्ट रखो। वरदान पुरुषार्थ ऐं प्रारब्ध जे हिसाब खे ॼाणे करे तीव्र गति सां अॻियां वधण वारा नॉलेजफुल ठहो।
पुरुषारत द्वारा बहुत काल जी प्रालप ठाहिण जो इहो ई समय हिन करे नॉलेजफुल ठही तीव्र गति सां अॻियां वधंदा हलो। इन में ईअं न सोचो कि अॼु न त कल्ह बदिली वेंदा, इन खे ई अलबेलोपन चइबो है न। हाणे ताईं बाप दादा स्नेह जी सागर ठही सर्व संबंध जे स्नेह सां ॿारनि जे अलबेलोपन साधारण पुरुषारत ॾिसंदा ॿुधंदा बि एक्स्ट्रा मदद सां एक्स्ट्रा मार्क्स ॾेई करे अॻियां वधाइनि था त नॉलेजफुल ठही हिम्मत ऐं मदद जे विशेष वरदान जो लाभ वठो है न। बहुत काल जो प्रालब्ध ठाहिण लाइ बहुत काल जो पुरुषारत करो, तीव्र गति सां अॻियां वधो। स्लोगन आहे प्रकृति जो दास ठहिण ई उदास थींदो। इन करे प्रकृति जी ठहो, प्रकृति जो दास न ठहो, प्रकृति जी ठहो। अव्यक्त सागर जीअं कोई सागर में समाइजी वेंदा आहिनि त हुन समय सवाइ सागर जे बि कुझु नज़र न ईंदो त बाप अर्थात सर्व गुणनि जे सागर में समाए वञो। इनखे चइबो आहे लवलीन स्थिति। त बाप में न समाइणो आहे, लेकिन बाप जी यादि में स्नेह में समाए वञो। अच्छा, ओम शांति। बाबा की यादि करो।